साईं मुंहिंजा हीअ कहाणी आहे हिकु बादशाह जी। बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर हीअ ज़मीन जी टुकरी जो बादशाह हुजे। पोइ उनखे 2 पुटनि जी औलाद हुजे अॻई। पोइ टियों जेको हुयो सो ज़ाल उमीद वारी हुयसि। जॾहिं ज़ाल हिन जी उमीद वारी थी त हिन जे मुल्क में एतिरी त ख़ुशहाली, हिन जी एतिरी त दौलत में माल में जाॾो काॾो बरकत ई बरकत पवणु लॻी। वॾो ख़ुशहाल मुल्क हिन बादशाह खे सम्झ में अचे पियो, वॾो सुकून बादशाह खे सम्झ में अचे पियो। पोइ कुदरत मुंहिंजी अलाह जी ने हिकिड़े ॾींहुं हिन खे ॼाओ, उहो बि टियों बि पुटु ॼाओ। बादशाह एॾो ख़ुशि हो, एॾो ख़ुशि हो, जंहिंजो हद खां अंदाज़ जी ॻाल्हि ई घणी हुई। तो सॼी बादशाहीअ में हिन धूम धाम सां छठी कई, हेॾों होॾों वॾे धूम धाम सां बाक़ाइदा, जीअं ख़ुशी एॾी हुअसि जो बादशाह हिकिड़े ॾींहुं चयो त मुंहिंजी ख़ुशी हीअ सॼी जंहिंजी छाजे करे आहे, त इहो मूंखे जेको टियों पुटु ॼाओ आहे न, इन जी बाबति दौलत हीअ सॼी ख़ुशी मुंहिंजी, जो एतिरी ख़ुशी आहे एतिरो दौलत ई मूं वटि। तो हिते हेतिरनि बादशाहनि खां मथे आहे, मतिलबु मुंहिंजी बादशाही दौलत जे हिसाब सां, तरक़ीअ जे हिसाब सां, सभु ॻाल्हि में। सो हिकु फ़क़ीर हिन घुरायो, तंहिंखां हिन नजूमी जे हिसाब सां नजूम हणायो। हिन फ़क़ीर खां पुछा के त ॾे हवाल, हिन मुंहिंजे पुट में केॾी बरकत आहे, छा आहे हिन ज़िंदगी ऐं हिन जो छा मुस्तक़बिल आहे। तो हुन फ़क़ीर हिन खे नजूमीअ जे हिसाब सां नजूम हणी ॿुधायो। हुन फ़क़ीर चई, बादशाह सलामत, तुंहिंजो पुटु वॾो ई बख़्त वारो आहे, एतिरो बख़्त वारो आहे हिन जो को मां ॻाल्हि ई नथो करे सघां। बसि हिन खे वधीक ॿिए बारे में न पुछा कर, पर हीउ वॾो बख़्त वारो आहे। बादशाह चयो फ़क़ीर खे त फ़क़ीर, जेकी ॻाल्हि आहे सो क्लियर मूंखे ॿुधाए। बादशाह सलामत खे चयो फ़क़ीर, बादशाह सलामत, त हिन जो वक़्तु निरालो आहे, पर ही जॾहिं 7-8 सालनि थींदो न, त हिन खे एतिरियूं मुसीबतूं ईंदियूं, एतिरियूं मुसीबतूं न मुंहुं ॾियणो पवंदो। जॾहिं वरी ही 14-15 सालनि थींदो न, पोइ हिन जी एतिरी त वरी ख़ुशहाली ईंदी, एतिरो त अमीर हूंदो, एतिरो त अमीर हूंदो पंहिंजे हिसाब सां बाक़ाइदे बादशाह। बादशाह हिन खे जेको पंहिंजे हिसाब सां नजूमीअ खे ॾियणो हुयुसि, सो हिन खे 5 ख़र्ची ॾिनई। सो नजूमूं थी हलियो वियो। चई, कुदरत मुंहिंजी अलाह जी, अॼु नंढो सुभाणे वॾो, नेठि 7-8 सालनि जो थियो। सो बादशाह सलामत बीमार थी पियो। सो वरी इलाज हलियनि, वॾी कोशिशि कनि, पर जॾहिं हयाती पूरी हूंदी आहे त पोइ हुनखे हयाती न मिलंदी आहे। सो बादशाह पंहिंजी पुॼाणी ते पुॻो। जॾहिं बादशाह पंहिंजी पुॼाणी ते पुॻो, मरी वियो बादशाह, त पोइ वज़ीर जेको हुयो त बादशाह जो, सो उहो बेईमान थी बीठो कि हाणे ही तख़्त मुंहिंजे हवाले आहे। अगरि जेकॾहिं हिन जा पुट बादशाह जा वरी अॼु नंढा सुभाणे वॾा थींदा, इहो तख़्त ते वरी इहे वेंदा, वरी साॻी मूंखे ग़ुलामी नसीब थींदी। सो हाणे हिननि पुटनि खे, हिन जे बादशाह जन खे पुटनि खे माराए छॾिया ऐं पंहिंजा हुकूमत संभालिया, ही बादशाही मुंहिंजे हवाले थी वञे। सया चई, बादशाह वज़ीर देरी न कई। उन महिल कारनि खे आर्डर ॾिनो, कारनि खे चई, ही वञो 3 शहज़ादनि खे खणो हितां मारे अचो वञी जंगल में। देरी न कई, कारनि खणी उन महिल हुकुम जा बंदा, उन महिल हिननि 3 बादशाह जे पुटनि खे खयो वञी जंगल में। चईनि त लओ, वज़ीर जो हुकुम आहे, तव्हांखे मारणो आहे। हिननि खे लाथुनि जंहिं महिल, त जेको नंढो में नंढो हुयो, जंहिंजो नालो शहज़ादो गुलमुनीर रखियो वियो। सो उन चयो वज़ीरनि खे, जेका कारनि खे चई त तव्हां असांजे पीउ जो नमक खाधो आहे, असांजो खाधो आहे नमक, तव्हां असांखे मारियो न, बाक़ी तव्हां असांखे ज़िंदगी बख़्श कयो। ज़रूरु असांजो नमक खाधो आहे, एतिरा साल असां तव्हांखे पालियोसीं न। हिकिड़े हुन कारे खे रहम अचियो, हुन सभिनि खे चयो त हिन जी ॻाल्हि सची आहे, वाक़ई बि असां हिननि जे बादशाह जो नमक खाधो आहे, पीउ जो। सो हाणे हिननि खे कीअं मारियूं। वरी बि शहज़ादे गुलमुनीर चयो, जे तव्हां नथा मुड़ो, तव्हांखे हुकुम आहे, तव्हां वरी बि असांखे मारींदव न, त इहो वज़ीर वॾो ज़ालिम आहे, तव्हां वापसि वेंदो, वरी तव्हांखे को न को बहानो करे तव्हांखे माराए छॾींदो। इन करे मुंहिंजी राय इहा आहे त तव्हां असां मां हथु कढो, सो असां पंहिंजी ज़िंदगी वञी जियूं, बाक़ी इन बादशाह जी हाली न लड़ंदासीं। हिननि खे कारनि खे रहम अची वियो। हिननि खे चवनि त सही आहे, असां तव्हांखे कोन था मारियूं, बाक़ी तव्हां हेॾे लड़जो रुॻो न। हिननि चयो सही आहे, असां को लड़ंदासीं। सो हिननि कारनि अहिड़ो कमु कयो, उतां हिकिड़ो हरण पकिड़े उनजो रतु खयूं हयूं ऐं वञी बादशाह खे, उन वज़ीर खे ॾेखारियूं त असां मारियासीं छोकिरा। वज़ीर चयो भलो कमु कयो आहे, पर तव्हांखे मारण नाले कीअं चयो? तव्हांखे चयोसीं त मुल्क निकाल ॾेई अचो न, तव्हां खामख़ा ज़ियान छो कयो? मेरे वज़ीर खे बहानो। वरी उन्हनि
चईनी खे क़ैद कराए छॾी। चारई कार उनजी उमिरि क़ैद सज़ा ॾेई छॾियईं न। चई छॾ हिननि खे, वठि हुननि शहज़ादनि खे, त हू शहज़ादा काॾे था वञनि। हाणे शहज़ादनि टिनि साल कई पाण में, त हाणे हल त हलूं। हलंदा होकारींदा अचनि पिया, थकिजी पिया, हिकु बड़ जंगना वण हेठां अची वेही रहिया, पाण में थक पटण। इते हिकिड़े हिसाब सां भाइरनि सलाह कई, पंहिंजे दिलि जा मतिलबु हवाल ॾिननि। वॾे वॾे भाउ चयो त अला साईं, बसि असांखे रुॻो मछी मानी जे लाइक़ु करे, ॿियो मूंखे कुझु बि न खपे बसि। हिन चयो सही। वरी ॿिए भाउ चयो त अला मूंखे गऊंनि जो, माए गऊंनि जो खीरु, माए गऊं ऐं मींहं ॾेई उन जो खीरु हुजे, ॾुध पुट हुजनि ऐं सुहिणी सेफ्ती घरवारी हुजे, ॿियो मां कुझु नथो घुरां, बसि मुंहिंजे लाइ इहो गंज आहे। हिन ॿिनि भाइरनि जेको वॾे टे हवाल ॾिनो, बाक़ी आख़िरी जेको शहज़ादो गुलमनीर उन्हनि खे भाइरनि चयो त भाउ तूं ॾे हवाल भाऊ, तुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश छा आहे? चए भाऊ मुंहिंजी दिलि जी अहिड़ी ख़्वाहिश ई कोन्हे का। चए ज़रूरु ते बि ॿुधाए त साईं, असां तोखे ॿुधायो त असांखे हीअ शइ खपे मछी मानीअ लाइक़ु। हुन चयो त थियां मां, हुन चयो मां ॾुधनि पुटनि वारो थियां, मूंखे घर वारी सुहिणी मिले, सो असांजी राय त इहा ई आहे। चए मां राय ॾींदुमि, पंहिंजी ॾसींदुमि, तव्हां खिलंदव। चए न दादा असां छो खिलंदासीं, तूं ॿुधाए पंहिंजो हवाल ॾे दिलि जो। शहज़ादे गुलमीर चयो मुंहिंजी दिलि थी चए मूंखे 4 राणियूं हुजनि, उहे हिंदोरे जा वाॻूं विझी पट जूं ऐं मूंखे लोॾुनि वेठियूं चारई। हे साईं भाइर चवनि पिया हाणे अदा जे बादशाही तोखे मिले या त साईं अबे वारी बादशाही तोखे मिले आहे, सो उहा तुंहिंजे नसीब में कोन हुई, सो उहो ज़ालुम वज़ीर असांखे तड़ाए कढाए छॾियो। हाणे तूं उहो ख़्वाबु ॾिस जो सुभाणे मछी मानीअ जे लाइक़ु थिए, खामखा वारी बादशाही वारा ख़्याल न ॾिसो तुंहिंजो हाणे पूरी न करे सघंदी। हिन खे भाइर साईं टोकण लॻा, हिन खे ॾाढी कावड़ गुस्सो आयो। चयो दादा खे मां पहिरियों ई चवां पियो तव्हां मूं ते खिलंदव, सो तव्हां मूं त टोक कई आहे, बसि हिन खे कावड़ वठी हिन पुठी ॾे वेही रहियो। थोरी देरि बाद हिननि सक पटियो जंहिं महिल, त भाइरनि चयो भाउ हलूं, त हिन खणंदी हिन कोन ॾिनी। हिननि 2-3 चकर चया, हिन चयो छॾियसि बसि। हो ॿई भाइर हिन कावड़ में छॾियूं, हे वेठो ई हुते रहियो, ही हलिया विया। हिन खे 2-3 मिंट इहो गुज़रिया। हिन चयो यार भाइर वरी भाइर हुया। हिन सोचे वरी हिन कढ लॻो, पर ही घणी विथ हिन अॻे निकिरी विया, सुठी मंज़िल ते पुॻा वञे। हिन जी अखि न पई, हलंदे होकारींदे हे अलॻि थी वियो, भाइर अलॻि थी विया। हलंदे होकारींदो वञे पियो, हिकिड़ो कंहिं शहर में पुॻो, उते ॿाहिरां मदरसो हुजे, उते ॿार पढ़नि पिया सभु ॻाल्हि। हीअ शाम जो टाइम हुयो, फ़क़्र वठी ॿार अची मानी पिया खाइनि, ही बि अची पुॻो। उते चवणु लॻो ख़ुताबिन खे त मूंखे बि मानीअ गिरह ॾींदो, मां बि हिकिड़ो परदेसी माण्हू आहियां। त हू टोटल जेका हुया टिंडा छोकिरा खिलण लॻा हिन शहज़ादे गुलमीर ते, त चवणु लॻा त भाउ हाणे हले किथां अचो था, सो घरों मानी तव्हांखे नथी मिले, पोइ अचो था मदरसे में खाइण, सो हिन खे ॻाल्हायो, हिन खे मानी कोन ॾिननि। 2-3 मिंट हिन तरसियो, वरी चयनि भला आहे किथे हिते हंधु को मिलंदो मूंखे, त निंड थी वठे, सिजु लही वियो आहे, सो मां निंड कयां। वरी बि हिन ते साॻी ॻाल्हि करणु लॻा, अचो था पाण, अचो था हले कहिड़े रियाज़ मालिक तड़ियल हले, छा तव्हांखे हंधु बि नथो मिले। हिन खे ॾाढा वरी ताना मिणा ॾिननि ख़ताब न। हिन वरी सोचियो बणा मसी तलाह जो घर आहे, छो न वञी अंदरि सुम्ही थो पवां, सुबुह थिए त पोइ ॾिसंदुमि इन ॻाल्हि खे, पोइ पढ़ां थो जा वरी काॾे वञा थो। बहरहाल ही अंदरि मस्जिद में वञी सुम्ही पियो। सुबुह जो टाइम हुजे, असुर जो टाइम, साईं मुला अचे पोइ सुबुह जो आज़ान ॾियणु, हथ मुंहुं धोई अंदरि ॾिठईं परे खां त बणा मस्जिद लॻी, अंदरि छुआ लॻी पई आहे। ये आयो आहे को अलाह जो प्यारो बानो जो अधु राति उथी पंहिंजो उन दियो ॿारे ऐं इबादत चालू कई अथई। हिन इहो सोचे वज़ू करे जंहिं महिल अंदरि मस्जिद में दरवाज़ो खोले जो अंदरि वियो, ॾिठईं त बणा न माण्हू आहे न कोई कोन्हे को, हिकु लुख पिया, उन लुख मां रोशनी थी अचे पई। हिन सोचियो मुला त बणा ही आहे कहिड़ी करामत। मुला जो वञी लुख पूरे करे त उहो शहज़ादो गुलमीर सुतो पियो आहे, जिनजो चहिरो ॿरे थो पियो, राति जो सफ़ा सुहिणो त हुयो न। त हिन मुला ॾिठो त बणा वाह जो माशाअल्लाह छोकिरो सुहिणो हेॾो ख़ूबसूरत। हिन खे उथारियईं, हिन खां पुछा कईं त केरु आहे, काथो आयो आहे। हिन सॼो हवालु कयोसि त छोकिरो ॿार आहियां, पीउ मरी विया, सो आयो आहियां पढ़ण जे हिसाब सां, सो हाणे केरु मूंखे पढ़ाईंदो त मां पढ़ंदुमि। हिन मुला चयुसि मां आहियां पेशी इमाम बि मां आहियां, ॿार बि मां पढ़ाईंदो आहियां, सो मूंखे बि पुट जी औलाद कोन्हे,
सो जगर तुंहिंजो कुझु न आहे केरु तूं मुंहिंजो पुटु मां तुंहिंजो पीउ जे क़बूल आहे त पोइ हुन चयो त शहज़ादे गुलमीर तो जहिड़ो जे मूंखे पीउ मिली वञे अञा मूंखे छा खपे मूंखे क़बूल आहे। शहज़ादे गुलमीर खे मुला बांग कोन ॾिनी अगल वञी खईं कुल्हे ते वञी घर ॾिनी घरवारीअ खे चई त हीउ अॼु खां वठी पंहिंजो पुटु आहे। सो अलाह साईं मूंखे ॾिनो आहे पुट जी औलाद कोन हुई सो हाणे हिनखे सिंगारे हार सिंगार कराए लटा भला पाए हिनखे मदरसे ॾे मोकिलिजां त अचे सबक़ु ॾींदोमांसि मां हलां थो निमाज़ खे देरि थी थिए। मुला साईं पंहिंजी घरवारीअ खे उहो शहज़ादो गुलमीर ॾेयूं पाण वञी आज़ान ॾिनई से हाणे हुनखे माई देरि न कई सुबुह साजर जो हार सिंगार करे भला कपिड़ा पाराए हिनखे मदरसे ॾे रवानो कयईं। से हलंदो हलंदो शहज़ादो अचे पियो सॼा ॿारनि खे ख़बर पई त बणा हीउ त उस्ताद जो पुटु आहे। सो जेका ॿिनि माण्हुनि शुक्रनि हिन सां खिलिया राति जो मानी न ॾिनी हुअसि उहे चवनि पिया अॼु मरी वियासीं हीउ उस्ताद जो पुटु कल्ह मानी मां न ॾिनी मां हंध बि कोन ॾिनासीं त हीउ त उस्ताद खे दान ॾींदो असां त मरी वियासीं हे टिज में पर हुनखे त इहा दिलि में ई कोन हुजे। पोइ हुते बादशाह जी धीउ पढ़ंदी हुई जंहिंजो नालो रिया हुयो ऐं उते हिकिड़ो राहिब नाले छोकिरो रहंदो हुयो। सो हुन बादशाह जी धीउ ऐं राहिब जी पाण में मुहबत थी वई। स्कूल में मदरसे में गॾु पढ़ंदा हुया सो हुननि जी पंहिंजो कुदरती अज़ुली इश्क थी वियो। सो हिननि जे पाण में वॾी मुहबत थी वई सिक थी वई। सो उस्ताद खे उतां ख़बर पवंदी आहे आम बद शहर में जेको 24 कलाक रहंदो आहे। सो हिननि जा इहे उस्ताद खे ख़बर पए पई त बणा हिननि जा इहे उथणु वेहणु ग़लति आहे। सो हाणे बादशाह जी धीउ खे हिन तकिड़ा उस्ताद सबक़ ॾेई ऐं क़ुर कुझु पुॼराए हिनखे ऐं वठी बादशाह जे दरबार में वञी वियो हलियो। बादशाह जी धीउ ऐं पाण उस्ताद ॿई पुॻा अचे। बादशाह ॾिठो त बणा उस्ताद मुंहिंजी दरबार में अचे थो पियो। बादशाह उथी बीठो ऐं ॿ विखूं अॻिते वञी हिन सां मिलियो अची हिन सां हाली हवाली थियो। चईं त बादशाह सलामत ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे। सो तव्हांजी छोकिरी हाणे मदरसे में रहण जहिड़ी न आहे हाणे आहे तव्हांजी मालातुनि में रहण जहिड़ी थी वई आहे। जेको हिनखे पढ़णो हो सो पढ़ी वई क़ुर शरीफ़ पुॼाए वई आहे। सो हीअ पंहिंजी अमानत संभालियो बसि इहा ई ॻाल्हि आहे। सो बादशाह खे ॾाढो ख़ुशि थियो हिनखे जेको हुन अॻु बाबत मिठाई ॾियणी हुअसि हिन ॾिनसि त शहज़ादी पंहिंजे घर मोटी आई। हाणे से शहज़ादी जॾहिं रिया ऐं राहिब पाण खां अलॻि थिया सो हिननि जी पाण में वॾी मुहबत हुई। सो हाणे सरेनी कोन पई हाणे हीअ हिते पई दाऊं करे वेठी हो उॾे पियो वेठो जाचा करे। सो हाणे ॿ विछड़ियल जो महबूब अलॻि थी विया त मसइलो थी वियो। हिकिड़ा ॾींहुं रिया तलक कई पंहिंजे पीउ खे चई भाउ अॼु जुमो आहे सो मुंहिंजो दौर थोरो कचो आहे सो अॼु मां वञा थी उस्ताद खां थोरो सबक़ु वठी थी अचां सो दौर ॿुधाए थी अचां त माना चुक बुक का निकिरंदी सही थी वेंदी। पीउ चयो त भली धी तूं वञ तोखे इजाज़त आहे। सो पर बानी वठी वञ पाण सां। हीअ बानी वठी ऐं रवानी थी पई। हिनखे दौर त कचो हले केतिरो हुयो पर यार जो दीदार ऐं महबूब जो मुलाक़ात लाइ बि वञणी हुई। सो हाणे ख़बर पई जंहिंमहिल उस्ताद खे त बणा शहज़ादी अचे थी पई उन महिल ई पंहिंजे पुट खे ख़लीफ़ो ॻोठींदो ख़लीफ़ा शहज़ादी अचे थी पई छोकिरा अलॻि कर छोकिरियूं अलॻि कर। देरी न कई साईं विच ते दीवार अची वई लटो अची वियो छोकिरा हिन पासे ॾियूं छोकिरियूं हुन पासे ॾियूं पर हाल हुन लटे में हिक ॿिए जो दीदार थिए पियो पर ॻाल्हाओ न पियो थिए ॿिन्हिनि जो राहिब ऐं रिया जो। सो हाणे कीअं मसइलो थिए हाणे त हिन जी मुलाक़ात कीअं थिए। हाणे हिन शहज़ादीअ सोचियो भणा हित असांजे प्यार जा वेरी वधी विया हाणे कीअं थिए महबूब मूंखां ॾिसे थो पियो मां पर ॻाल्हाओ नथो थिए त कीअं थिए। पोइ शहज़ादी हिन खे चिठी लिखी राहिब ॾे चिठी लिखी ऐं ॾिनई ख़लीफ़ो बीठो ख़लीफ़े खे सॾु करे चई हीअ वञी सिधी साईं हीअ पर्ची वञी राहिब खे ॾे। हाणे ख़लीफ़ो वरी ॿ वक़्ते विधियो शहज़ादो गुलमीर जेको हुयो ख़लीफ़ो सॾिजे पियो उन वञी कंहिं कुंड में लिकी वञी पढ़ी त ॾिठल लिखियलु हुते त राहिब मुंहिंजा प्यारा राहिब हिते माण्हू असांजा वेरी वधी विया आहिनि। सो हाणे हीअं कमु कर हितां असां ॿाहिरि मुल्क ॿिए पासे निकिरी वञूं किथे वञी प्यार मुहबत जा नवां गुल खे पोखियूं। सो हाणे 2 घोड़नि सां मां तुंहिंजो इंतज़ारु कंदमि राति जो 8 बजे फलाणी जॻहि ते पुॼी वञिजांइ। सियाणे या शहज़ादे उन चागो ॾियसि पढ़ी ख़लीफ़े वरी ॿी चिठी लिखी साॻी हुनजो जवाबु राहिब जे तरफ़ां हिनखे ॾेई
शहज़ादी खे वञी चईं त हीअ रायब तुंहिंजे लाइ ख़त मोकिली अथई, पर्ची मोकिली अथई बहरहाल। हीअ त रायब जी पर्ची जंहिं महिल पढ़ी त उन महिल वॾी ख़ुशि थी। उस्ताद खे अंधो काणो सबक़ ॿुधायो। उस्ताद मोकिलाए हीअ रवानी थी वई पंहिंजी महिलात ॾे। जीअं महिलात ते पुगी मथे चढ़ी 7 8 कमरे में वञी चढ़ी उते दरवाज़ा बंदि करे ऐं रायब जी कीअं दरिए कुंड को खोले ओभर ॾे मोड़ करे ऐं तिड़के ते पी पर्ची पढ़णु लॻी। त उन में जवाबु लिखियलु होसि, मुंहिंजो हिकु हिकु पौधो खां पल जो सालम इज़त थो गुज़रे। तुम्हारो फ़ैसिलो मूंखे क़बूल आहे। जीअं तूं चवंदी तीअं करण लाइ तयारु आहियां। सुभाणे 8 बजे तुम्हारी जॻह ते मां फिक्स पुॼी वेंदुमि। वधीक तुंहिंजो लिखंदड़ रायब। त शहज़ादी वॾी ख़ुशि थी, एॾी ख़ुशि थी जो बेअंदाज़। वञी पैसा कुझु खणी सोन इनाम जेको हुयोसि हिन ॿधी तयारु कयो। कुझु शइ हुनखे बानीअ खे ॾिनई त हीअ वठि पैसा। फलाणे हंधि घोड़ा था ॿुझनि भला सफ़ा टोप जा। सो इहे मूंखे ख़रीद करे आणे ॾे, जेकी बि रक़म खाइनि। सो फलाणो जेको बाग़ आहे न जेको उतरे पासे वञी बीजाए लिकाए बाग़ में, तो असां पुॼी वेंदासीं। सही बानी हुकुम ॾेई बंदी हाज़िर। बानी चयो वञी 2 घोड़ा ख़रीद करे वञी साॻी हंधि जिते हिन बादशाह जो चयलु होसि बादशाह ज़ादीअ जो, तो संजे सारे तयारु करे उते बीहारे छॾी। सियाणे शहज़ादी बि हार सिंगार करे जेको सोन वग़ैरह सामान खणणो हुयो त बानीअ सिधो वञी उन घोड़नि वटि पुॻी अची सही हाणे बानी उते बीठी आहे। घोड़ा जॾियूं ऐं शहज़ादीअ खे इंतज़ारु हुजे त कंहिं महिल तो महबूब अचे मुआरो। हर पई टेम न ॾिसे, घणा टेम त थी वियो आहे। हीअं फेरी पियो पए त हीअं वञे पियो, हुन वञे पियो, हुन वञे पई, पर हुते फेरियूं पियो पवनि। शहज़ादीअ जो घणा महिल ताणी न आयो। ता बस 8 थी विया, 8 बि थी विया, 9 बि थी विया, 10 बि थी विया। वञ भणा शहर पुछी बानी को अञा छो न आयो रायब, अञा छो न आयो। चयो बानी अब ईंदो ज़रूरु उस्ताद जी ख़िदमत में हूंदो, को उस्ताद खे ज़ोर ॾींदो हूंदो, भणा मदरसे में आहे, को वांदो त न आहे न। पर हिकु मिंट बि शहज़ादीअ लाइ मतिलब त साल बस गुज़रे। हाणे हुन बि ख़लीफ़ सोचियो त 2-3 मिंट इंतज़ारु भली करे, मतां शक थी पएसि। हाणे आस्ते आस्ते हिन जो ॾिठनि हाणे 10 थी विया आहिनि। हे बि 2 विकूं अॻिते सोरे वञी पुॻो उन आॾो थियो। परे हिन ॾिठो त पुछागी बानी को ॾेवाल इहो केरु थो अचे। चई लॻे थो बानी इहो ई रायब अचे थो लॻे थो। जंहिं महिल वेझो थियो उन महिल शहज़ादी घोड़े ते चढ़ी, बानी बि घोड़े ते चढ़ी। अञा ही वेझो अचण वारो कोन्हे, गला ॿला ई कोन थी। सिट ॾेई चावड़िया शहज़ादी बाह मोई घोड़े जे मथां विहारियईंसि। महिल अची घोड़े खे छिकियुनि। से बानी भले घोड़े ते हुजे पर बानीअ जो घोड़ो हिते बि न पियो वधे रही। एॾी हुन में जज़्बात हुजे शहज़ादीअ में। हकलींदा होकारींदा वञी राति में एतिरी मंज़िल करे विया जो असुर असुर थिए पियो। हीअ वञी 2-3 बादशाहूं छॾे 2 बादशाहूं छॾे 3 में जी पुॻा। हिते ॾींहुं थी वियो। अची सभई ॿाहिरों अची बादशाह जे बीह रहिया, पर बीह न रहिया, अञा हलंदा वञनि पिया। त शहज़ादे रायब खे चए पई त मुंहिंजा महबूब रायब ॾे हवाल भणा, अबो मारो तूं न छॾियानि मां बि छॾियानि, भला हाणे त कुझु ॻाल्हि आहे, भला ॾींहुं थी वियो आहे, चेरो बेरो ॾिसूं, हिक ॿिए को दीदार कयूं त का दिलि खे तसली मिले, न त साहु सुकियो पियो आहे। हिन सां कंधु कोन फेरायो। हिन वारी शहज़ादीअ हिकिड़ो 2 चकर जो न फेराए त हिन वरी खाॾीअ खां वठी कंध जो लोणो जो फेराए त भणा ॾिठई थड़े हे त शहज़ादो रायब त आहे कोन, हे त ख़लीफ़ो। उन महिल खणी जो बागूं जो वते घोड़े खे ब्रेक जेका घोड़े जे अॻियां सुम्हा तो अधु ज़मीन में लही आहे। एॾो स्पीड में घोड़े खे ब्रेक खयईं। बानीअ खे चयईं त घोड़ो पई ते मुटाए। शहज़ादी खे चयईं छा थियो। चई बानी तोखे चयमि न घोड़ो पई ते मुटाए। चई ते बि ॻाल्हि त कर न। चई न तूं मुंहिंजी चवण नथी ॿुधई। शहज़ादी लही 2-3 चबुक बानी खे वाइजे घोड़ो पई ते मुटाए। चई त छा थियो आहे। चई मूंसां धोखो थी वियो आहे। शहज़ादो गुलमनीर न आहे, ही त ख़लीफ़ो आहे। शहज़ादो गुलमनीर मतिलब त शहज़ादो रायब न आहे, ख़लीफ़ो आहे। बानीअ जो ॾिठो त बणा ही त सुहिणो हुयो। चई त शहज़ादी तुंहिंजो रायब हिन खां वधीक सुहिणो थो रहियो, हू अध ते बि कोन हुयो। सो ही त भला अलाए छा हुस्न आहे हिन में त। चई बानी तूं सम्झे ॻाल्हि की नथी, तूं मुंहिंजी अखियुनि सां ॾिसे त हीअ रायब जे अधु बि न आहे। बानीअ चयो त हाणे मां पोइ ते छा राय आहियां जो मां घोड़ो मोटाईंदुमि। मां कोन मिटुमि शहज़ादी, मोटंदुमि। इहो घोड़ो तुंहिंजे हवाले आहे, तूं वञे त भली वञ, बाक़ी मां कोन मोटंदुमि। हिन वरी देरि न कई। बानी हिन खे 2 लाल कढी शहज़ादे ख़लीफ़े खे ॾिना। सो ख़लीफ़े खे चई त वञ हिन शहर मां हिक का जॻह वठि,
सो उन में राश कयूं जेका 2 ॾींहं रहूं थक बक पटियूं त पोइ 3 ॾींहं वरी जेकॾहिं न मज़ो आयो त पोइ अॻिते वधी हलंदासीं। सो हाणे हीअ शहज़ादे खे 2 लाल मिलिया। शहज़ादो वियो वञी हिकु ॾिठईं त भणा हीअ ख़ूबसूरत जॻह आहे, हिकिड़ी कोठी बणी हुअसि, हिनखे हिन ख़रीद कई। हिनखे शहज़ादे खे इहा ई दिलि में हुजे त जेकी हीअ मतिलबु बिर बीठो न हीअ काॾों रहंदियूं, हाणे 2 लाल त मूंखे थिया न भला। हाणे हीउ शहज़ादो वठी जॻह हाणे मोटियो बि अचे, छॾ शहज़ादे खे जेसिताईं पुॼे। हाणे से बानी ऐं हिन जो अञा मुक़ाबिलो हलियो पिए। शहज़ादी बानीअ खे चवणु लॻी, शहज़ादी त बानी लॻीअ खे लानत वा, जे लॻंदी त कल्ह पवंदई। तूं त चवें थी पर हाणे पोइ त मुंहिंजो महबूब आहे, मूंखे महबूब कोन छॾींदो, जे मां वेंदुमि त वरी मूंखे पंहिंजो कंदो। बानी चवणु लॻसि, शहज़ादी तूं हाणे कुझु बि कोन रही ऐं सभिनि जो कारो मुंहुं करे अची पुॻी आहे। हाणे पोइ ते वेंदीअ तोखे न पीउ मां तोखे वणंदी आहे, न हुनखे यार खे वणंदी आहे। उहो बि चवंदी जेॾी भली आहे त ख़लीफ़े सां छो भॻी आहे, सो तोखे ताना ई मेणा मिलंदा, हाणे पोइ ते तोखे कुझु बि न मिलंदो। चई शहज़ादी हुन बादशाह बानी चई लॻीअ खे लानत आहे। ईअं चई ॿियो चकर बि त बानी पुछणु लॻी उहा लॻी छा आहे? चई लॻी उहा अहिड़ी शइ आहे, तोखे मां हिकु कहाणी ॿुधायां थी। सो उहा कहाणी तव्हांखे मां हिन वीडियो में पहिरियों ई ॾेई छॾी आहे। सो लॻीअ खे लानत जेकी आहे उहा हिन विच यूट्यूब चैनल में अथव, उनजी मां लिंक बि तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾियां थो, त लाज़मी तव्हां उहा ॾिसिजो। सो हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जी घंटी खे लाज़मी हणिजो। वधीक मां इहा कहाणी ॿुधण खां अॻिते ॿी कहाणी हिन जी पोइ शुरू कंदुमि। अस्सलाम वालेकुम, या अली मदद। वरी बि कहाणी मां हितां ई शुरू कंदुमि, ठीकु आहे।